नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। मांखे दादली गारी मां ख़बर ॾिना हलूं त दादली गारी में बख्शापुर पाड़े में प्लाट जे मामले तां मेघवार बिरादरी जे बासर माण्हुनि जो बेवा औरत जे घर ते हमलो। घर जो दर दरियूं भञी घर में वेठल गर्भातियुनि खे तशद्दुद जो निशानो बणायो वियो। हिकु औरत समेत 10हीं क्लास जो शागिर्द सख़्तु बेहोश थी पिया। बेवा औरत पंहिंजे बचनि खे हमलावरनि खां बचाइण लाइ शहर में दांव कंदे रही, पर कंहिं बि मदद न कई। मुतासिर औरत रड़ियूं कंदे बेहोशी जी हालत में दादली गारी प्रेस क्लब पहुती, जिथे बेवा औरत ॿुधायो त 4 साल अॻु प्लाट जे मामले तां कोर्ट में पटिशन पिणु दाख़िल आहे, पर मेघवार बिरादरी जे बासर माण्हुनि जीवत नौतनलाल लालचंद नरेश कुमार मेघवार ऐं ॿियनि अॼु सुबुह घर ते हमलो करे मुंहिंजी धीउ ऐं पुट खे ज़ख़्मी करे छॾियो। घर में पियल सामान बि पिणु खणी विया ऐं धमकियूं ॾिनियूं आहिनि त घर ख़ाली कयो न त ॿी सूरत में क़त्ल करे छॾींदासीं। मुतासिर औरत एहतिजाज कंदे ॿुधायो, घर ते हमले जी दांह दादली गारी थाणे ते खणी पहुतुसि, जिथे पुलिस वारनि मुंहिंजी ॻाल्हि न ॿुधी ऐं मुखी तीरत बाअसर माण्हुनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई। मुतासिर औरत मुतालबो कंदे चयो त SSP घोटकी इंसाफ़ करे मूंखे घर ख़ाली करे वञण जूं धमकियूं ॾींदड़ बाअसर माण्हुनि ऐं मुखी तीरथ कुमार ख़िलाफ़ कार्रवाई करे। हिननि चयो त असां मिसकीन आहियूं, असांखे ख़ौफ़ आहे त किथे असांखे क़त्ल न करे छॾनि। हिननि चयो त पुलिस असांखे तहफ़्फ़ुज़ फराहम न कई त ॿी सूरत में असीं पंहिंजे पाण खे भाउ ॾेई साड़े छॾींदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।